जेके लफ़्ज़ ॻाल्हाया वाकई ये दिलि वटां आहिनि। गुज़ारिश कंदुमि मां फतेह कासकरी साहब खे त उहो अचनि ऐं ॿ लफ़्ज़। पहिरीं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, ख़ासि करे मोहम्मद ख़ान जी, जो अहिड़े मौक़े ते उन्हनि जेको आहे असांखे कोठ ॾिनी। इलाही बख़्श बिक खे ख़िराज तहसीन पेश करणु तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं असां जहिड़नि दोस्तनि जेके मोहम्मद ख़ान वारा आहिनि, नूरदीन वारा आहिनि, ॿिया खोड़सारा आहिनि, उन्हनि जो इहो वाक़ई इहो फ़र्ज़ु थिए पियो त अहिड़े माण्हुनि जी जेका असां सालगिरह फलाई वञे। इलाही बख़्श बिक खे आउं 1986 खां वठी सुञाणा थो, तक़रीबन 85-86। उन वक़्त में हीउ नौजवान इलाही बख़्श असां सभिनी सां सॼे क़ौमी लॾे सां जेको आहे सो उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं गॾु आहे। कराची में इलाही सारी संगत हुई, गुलसन करमती हुयो, मामा रहीम हूंदो, रसूल बख़्श ग़ुलाम रसूल हूंदो, मामा रहीम ॿियो ग़ुलाम रसूल बलोच हूंदो, खोड़ सारी संगत हुई। उन्हनि मां कराची जो मक़ामी जेको माण्हू आहे, इंडिजीनियस जंहिंखे चइजे, उहो इलाही बख़्श बिक अञा ताईं माना जेको आहे सो निमाया तौर ते क़ौमी काज में माना गॾु आहे। असीं हुनखे सलाम था पेश कयूं, ख़िराज तहसीन था पेश कयूं, अलाह हुनखे हयाती ॾे ऐं जीअं असां सां गॾु थिए।